सुप्रीम कोर्ट फ्यूल प्राइस एडजस्टमेंट गैर कानूनी करार ॾियण बाबति लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो। हाई कोर्ट जे सिंगल बेंच फ्यूल प्राइस एडजस्टमेंट खे गैर कानूनी करार ॾिनो हो। सुप्रीम कोर्ट फ्यूल प्राइस एडजस्टमेंट ख़िलाफ़ कंपनियुनि जो मामलो नेपरा एपलेट ट्रिब्यूनल ॾांहुं माणे छॾियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ 4 ॾींहनि जे दौरे लाइ बीजिंग पहुची वियो। निगरान वज़ीर आज़म 17 ऐं 18 अक्टूबर ते बैलेट एंड रोड फॉर्म में शिरकत कंदो ऐं अहम ख़िताब कंदो। निगरान वज़ीर आज़म चीन जे सदर शी जिनपिंग समेत चीनी क़यादत तोड़े अहम कारोबारी शख़्सियतुनि ऐं सीड़पकारनि सां मुलाक़ातूं बि कंदो। सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर बि चीन पहुतल। सीएम हाउस तर्जमान मूजिब निगरान वॾो वज़ीर वन बैलेट वन रोड फोरम में शिरकत कंदो ऐं ख़िताब कंदो। निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कराची सर्कुलर रेलवे जी मंज़ूरी लाइ बि ॻाल्हाईंदो। सिंध जी निगरान हुकूमत गैर कानूनी तौर ते रहंदड़ परॾेहिनि जी नेकाली लाइ कार्रवाई जो अमल तेज़ करे छॾियो। डीसी जी सरबराही में हसास इदारनि नादरा ऐं ॿियनि ऑफिसरनि समेत 10 रुकनी कमेटियूं क़ाइमु। कमेटियुनि में लाॻापियल ज़िले जो एसएसपी स्पेशल ब्रांच जो एसएसपी पाक फौज इंटेलिजेंस ब्यूरो, ISI, MI, FIA ऐं नादरा जा नुमाइंदा शामिल।